अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाए पियो जाॻाए पियो, सिंधी शाइरी, शाइर उस्ताद बुखारी, छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो सिंध, 1999 ईस्वी। गीत आहे हिन इश्क खे काज़ी कुझु बि न चओ, ही इश्क त मुंहिंजो ईमान आहे, ही इश्क त मुंहिंजो ईमान आहे, ही इश्क त मुंहिंजो ईमान आहे। हिन धरतीअ ते मां ॼायो आहे, हिन ते ई त मूंखे मरणो आहे, हिते मूंखां पुछाणो थियणो आहे, महशर जो हिते ई मैदान आहे। हू तारो तारो तस्बी आहे, ही ॿारो ॿारो मुसलो आहे, हिते जेॾां केॾां जलवो आहे, हर सूरत में सिंध सुभान आहे। अॼु मुंहिंजी इबादत ॾिस त सही, मज़लूम दिलनि ते लुछ त सही, उथ ज़ालिम खे चओ सच त सही, जो शहर शहर में शैतान आहे। को ॿकरी वांगे ॿेके पियो, को चीतो चीरे फाड़े पियो, को फतके पियो, को टहके पियो, इंसान जो दुश्मन इंसान आहे। जो खान हुजे खानान हुजे, माण्हूअ जी मुंडी हैवान हुजे, सो कोन खपे सो कोन खुपे, उस्ताद असांजो ऐलान आहे। ॿियो गीत आहे इंसान जिए, मज़दूर जो नान मकान जिए, मज़दूर जो मान महान जिए, इंसान जिए इंसान जिए। जो काछे थर जे कान कढ़े, जो हारन जे हक़ लाइ लड़े, सो खान त छा खानान जिए, इंसान जिए इंसान जिए। बदबूई वधी खुट साह घुटे, सकरात में सुरही हीर हुजे, उन मौत मंझां तूफ़ान जिए, इंसान जिए इंसान जिए। सच सोच जिए मत होश जिए, गॾु जहद जतन जो जोश जिए, सभु जीअण जो सामान जिए, इंसान जिए इंसान जिए। जिते सिंधी माण्हुनि जा मेड़ा, जिते भाइर भावनि सां भेड़ा, सो आमन जो ऐवान जिए, इंसान जिए इंसान जिए। मज़बूत लिखियो तारीख़ी आहे, सिंध त तुंहिंजी मुंहिंजी आहे, फितरत जो फरमान जिए, इंसान जिए इंसान जिए। थरड़ाड़ सरो विच सागर आ, हिते सिंधी क़ौम निशान भरा, ही नक्शे जो निशान जिए, इंसान जिए इंसान जिए। बम गोलनि में गुम कोन कबो, संसार जहन्नम कोन कबो, थी भूए सदा बुस्तान जिए, इंसान जिए इंसान जिए। इंसाफ़ अमन जो नारो आहे, आज़ाद वतन जो नारो आहे, उस्ताद उहो ऐलान जिए, इंसान जिए इंसान जिए।